वज़ीर आज़म सरात हेठि अहम इजलास अॼु थींदो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं गिलगित जो वॾो वज़ीर इजलास में शिरकत कंदो। इजलास में अफ़गान मुहाजिरनि जी वापसी, बोर मुतासिरनि जी बहाली ऐं कणक जी पॉलिसीअ ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अफ़गान हुकूमत जी दरख़्वास्त ते जंगबंदीअ ते इतफ़ाक़ थियो। डिघे मुदे वारे अमन लाइ बाल हाणे काबुल जी कोर्ट में आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त असां सभिनी संजीदा कोशिशुनि जे बावजूदि अफ़गान हुकूमत अमन क़ाइमु करण में असांजी मदद करण खां लवाए रही आहे। वज़ीर आज़म चयो त जॾहिं पाकिस्तान ते हमलो थी रहियो हो, उन वक़्तु अफ़गान परॾेही वज़ीर आमिर ख़ान मुतक़ी भारत में हो। मजबूरी में असांखे अफ़गान फोर्सिस खे जवाबु ॾियणो पियो। वज़ीर आज़म चयो त जॾहिं पाकिस्तान अगराइन जो भरपूर जवाबु ॾिनो त अफ़गान हुकूमत जंगबंदीअ जी दरख़्वास्त कई, जंहिं ते असां 48 कलाकनि खां जंगबंदीअ ते राज़ी थियासीं। जेकॾहिं अफ़गान अख़्तियारनि असांजी जाइज़ शर्तनि ते बहस करणु चाहिनि था त असां तयारु आहियूं। मुल्क में बोर जी तबाहकारियुनि सबबि मईशत खे 822 अरब रुपयनि जो नुक़सानु पहुतो आहे, जंहिं सबबि 70 ज़िलनि में 65 लख खां वधीक माण्हू मुतासिर थिया। प्लानिंग एंड इकोनॉमिक अफेयर्स डिवीज़न जे सरकारी दस्तावेज़नि मूजिबि ज़राअत ऐं इंफ्रास्ट्रक्चर उहे शोबा आहिनि जेके बोर खां सभ खां वधीक मुतासिर थिया आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान पंहिंजी तारीख़ जी सभ खां सख़्तु मॉनसून बोर खे मुंहुं ॾेई रहियो आहे, जंहिंजे करे इंफ्रास्ट्रक्चर रोज़गार खे नुक़सानु पहुतो आहे। शुरूआती अंदाज़नि मूजिबि नुक़सानु 744 अरब रुपया हो, जेको हाणे वधी 822 अरब रुपया थी वियो आहे। रिपोर्ट मूजिबि बोर सबबि 2,29,763 घरनि खे नुक़सानु पहुतो आहे, जिन मां 59,258 मुकमल तौरु तबाह थी विया ऐं 1,70,505 घर जुज़वी तौरु मुतासिर थिया आहिनि। IMF पाकिस्तान ते सोलर पैनल्स ऐं इंटरनेट ते टैक्स वधाइण लाइ दबाउ विझणु शुरू करे छॾियो। ज़रीअनि मूजिबि पाकिस्तान भाण ऐं ज़रई दवाउनि ते टैक्स लॻाइण वारी तजवीज़ रद्द करे छॾियूं आहिनि, जंहिं सबबि उगाड़ियूं बि घटि थियूं आहिनि। IMF उगाड़ियुनि जो हदफ़ पूरो करण लाइ सोलर पैनल्स ऐं इंटरनेट ते टैक्स वधाइण ते गौर शुरू करे छॾियो आहे। ज़रीअनि मूजिबि IMF जो हंगामी टैक्स क़दम IMF जे ॿिए जाइज़े रिपोर्ट में हिसो हूंदा, जेका फंड्स एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे $1 अरब जी 3 क़िस्त जी मंज़ूरी बाद जारी कई वेंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब वाशिंगटन में चीन जे नाणे वारे नायब वज़ीर लियाओ मिन सां मुलाक़ात कई आहे। इक़्तिसादी सुधारनि ऐं बेतरफ़े सहकार बाबति ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मार्केट में पांडा बांड जारी करण बाबति अघु भराई खां आगाह कयो ऐं ICT ज़राअत सनअत ऐं मादनियात में चीनी सीड़पकारनि जी आजियां कई। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब कांग्रेस जे मेंबरनि ऐं फाइनेंशियल सर्विसिस कमेटी जे चेयरमैन फर्निच हिल सां मुलाक़ात कई। ख़िदमतुनि जे डिजिटलाइज़ेशन, नई मईशत जी तरक़ी, मादनियात जे शोबे में ऐं IT शोबे में वसी सहकार जे इम्कान ते ॻाल्हियूं पिणु कयूं वेंदियूं। कराची जी अफ़गान बस्ती मां एंटी इंक्रोचमेंट फोर्स 22 एकड़ ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु कराए वरिता आहिनि। ऑपरेशन दौरान मुज़ाहिमत करण ते 25 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। एंटी इंक्रोचमेंट फोर्स जे इंचार्ज शायान अंजुम मूजिबि अफ़गान आबादीअ में 280 घर ऐं 6 दुकान रहिया विया आहिनि। अफ़गान बस्ती जे 214 एकड़ ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु कराया वेंदा। एंटी इंक्रोचमेंट फोर्स जे इंचार्ज चयो त अफ़गान पनाहगीरनि 40 साल अॻु हिन ज़मीन ते कब्ज़ो कयो हो, जॾहिं त कब्ज़ो कयल ज़मीन मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जी मिल्कियत आहे। ॿिए पासे कराची जे अफ़गान बस्ती में ऑपरेशन दौरान थियल शिकताण जो केस दाख़िल कयो वियो आहे। गुलशन मेमार थाणे ते दाख़िल थियल केसनि में शबीर राजपर, फर्क सरहंदी समेत 25 अणॼातल माण्हू नामज़द कया विया आहिनि। केस में दहशतगर्दी जा कलम बि शामिल कया विया। सिंध में डेंगी ऐं मलेरिया केस में वाद ज़ाब्ते लाइ सिहत खाते हंगामी मुहिम शुरू करे छॾी आहे। सिहत खाते मूजिबि डेंगी ऐं मलेरिया जे केसनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। हलंदड़ साल डेंगी जा 879 ऐं मलेरिया जा 2 लख खां वधीक केस रिपोर्ट थिया। सिहत वारी वज़ीर डॉक्टर अशराफ HO तरफ़ां समूरनि DHOs खे असराइता क़दम खणण जी हिदायत कई वई आहे। डॉक्टर अशराफ HO चयो त हिन साल डेंगी जा 879 ऐं मलेरिया जा 2 लख खां वधीक केस रिपोर्ट थिया। समूरनि ज़िलनि में स्प्रे फ्यूमिंग ऐं आगाही प्रोग्राम मुनक़िद कया वञनि। अमरीकी जंग वारे वज़ीर जी पॉलिसी सां इख़्तिलाफ़ कंदे साफ़ इन कवरेज जो बाइकाट कंदे पेंटागोन ख़ाली करे छॾियो। अमरीकी दिफ़ा वारी वज़ीर पेट हेक्स्टेस जी नई मीडिया पॉलिसी जी तामील करण खां इनकार कंदे दर्जने सहाफ़ियुनि पेंटागोन में पंहिंजा ऑफिस ख़ाली करे छॾिया। हुन तारीख़ी वाकआउट जो सबबु नई मीडिया पॉलिसी आहे, जंहिं तहत मीडिया खे हसास मवाद शाया न करण जी हलफ़ ते दस्तख़त करण जी ज़रूरत हुई। हुन पॉलिसी तहत पेंटागोन कंहिं बि सहाफ़ी खे पंहिंजा फ़र्ज़ अदा करण खां रोके सघे थो। हिकु सहाफ़ी जेको टिके अरसे खां पेंटागोन खां रिपोर्टिंग करे रहियो हो, चवे थो त जेकॾहिं असां जांच वारा सवाल पुछी या मालूमात हासिल
नथा करे सघूं त पोइ असां रिपोर्टर न पर स्टेनोग्राफर आहियूं। 30 वॾनि मीडिया इदारनि पॉलिसीअ ते सही करण खां इनकार करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ पेंटागन पंहिंजे फ़ैसिले जो दिफ़ा कंदे चयो आहे त नई पॉलिसी जो मक़सदु हसास मवाद जी लीक थियण खे रोकणु आहे, पर आज़ाद प्रेस जा हामी उन खे रेड लाइन तौरु ॾिसनि था। यमन जी हुसी फ़ौज आर्मी चीफ मेजर जनरल मोहम्मद अल गामरी जी शहादत जी तस्दीक कंदे इसराइल खां बदिलो वठण जो ऐलान कयो आहे। परॾेही न्यूज़ एजेंसी जो रिपोर्ट मूजिबि मुख़्तसिर फ़ौजी बयान में चयो वियो आहे त मेजर जनरल मोहम्मद अल गामरी दुश्मन इसराइल ख़िलाफ़ विढ़ंदे हिकु मुक़दस जंग में शहीद थी वियो आहे। आर्मी चीफ मेजर जनरल मोहम्मद अल गामरी जी शहादत जो ऐलान गज़ा जंगबंदीअ जे कुझु ॾींहंनि खां पोइ कयो वियो आहे। हुसैन जी बयान मूजिबि मेजर जनरल मोहम्मद कुझु साथियुनि ऐं संदसि 13 सालनि जे पुट सां गॾु शहीद थी वियो हो। हुसैन पारां पर हमले जी तारीख़ ज़ाहिर न कई वई। इसराइल जा फ़ौज सेप्टेंबर जी आख़िर में यमन में हुसी जनरल स्टाफ हेडक्वार्टर खे निशानो बणायो हो। ॿिए पासे इसराइल दिफ़ा वारे वज़ीर पंहिंजे बयान में चयो आहे त मोहम्मद अल गामरी पंहिंजे ज़ख़्मनि जे करे फ़ौत थी वियो आहे। संदसि मुताबिक़ ही उहो ई हमलो हो जेको अगस्त में कयो वियो हो, जंहिं में हुसी वज़ीर आज़म ऐं संदसि काबीना जो अधु हिसो मारिजी वियो हो। पाकिस्तान जी नाले वारी अदाकारा हानिया आमिर खे गॾियल क़ौमुनि जे ख़ैर सगाली सफ़ीर मुक़ररु कयो वियो आहे। गॾियल क़ौमुनि पाकिस्तान जी मशहूरु अदाकारा हानिया आमिर खे पंहिंजो नओं क़ौमी ख़ैर सगाली सफ़ीर मुक़ररु कयो आहे। गॾियल क़ौमुनि मूजिबि हानिया आमिर औरतुनि जे हक़नि, बराबरी ऐं बाइख़्तियार बणाइण लाइ शऊर पखिड़ण में अहम किरदारु अदा कंदी। हानिया आमिर चयो आहे त औरतुनि लाइ बराबरी वारा मौक़िया ऐं खेनि बाइख़्तियार बणाइण खे पंहिंजे अवलीन तरजीह बणाए छॾियो आहे। हर छोकिरी खे पंहिंजा ख़्वाब पूरा करण जो हक़ हुजणु घुरिजे।